अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मन जाना व मअवाना व वसीलतना इलल्लाह सय्यिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वाशान अरबिय पाक जो मालिक लक़ब लौलाक जो वाली ज़मी अफ़लाक जो बलगल उला बिकमालिही। बेशक मुहम्मद नूर वा दुनिया जेका पुर नूर आप। ज़ुल्मत कई जे दूर आ
कशफत दुजा बिजमाली वसफ़ों सुने जूं बेबयान गाए खुदा खुद उन जो शान शाहिद सजो आहे कुरान हसनत जमी खिसाली साई इदरीस उन जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सबई मिली वले आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, वक्त जी कामिल अकमल वली है आरिफ बिल्लाह पीर तरीक़त हजरत मियां अब्दुल्ला फकीर रहमतुल्लाह अलैह जे हिन सालियाने उर्स मुबारक में अल्लाह ताला मुखे यमा के अचण जी तौफीक ॾिनी। असांजा मोहतरम मुकर्रम आशिक़े रसूल फकीर सिफ़त इंसान साईं मियां मोहम्मद इसाक फकीर, साईं मियां मोहम्मद मुबीन फकीर, अल्लाह ताला साईं वारन जो सायो तादीर अहले सुन्नत व जमात ते कायम दायम रखे। साईं काफी वक्त खां इन जलसे में मुझा वालिद मुफस्सिर कुरान साईं खिताब कंदा रहिया आहिनि। साईं जनवरी शफ़क़त फरमाए हिन फ़कीर के हिन प्रोग्राम में अचण जो हुकुम ॾिनो। हाज़िर थियो आहियां इंशाअल्लाह ताला मुख़्तसर टेम जे अंदर चंद मारूज़ात तव्हां जी ख़िदमत में पेश कंदुसि। अल्लाह जी पाक कलाम कुरान मजीद मां जेका मशहूर ऐं मरूफ आयत मूं पढ़ी आ उन में अल्लाह ताला पंहिंजे वलियन जो शान अज़मत मकाम ऐं मर्तबो बयान फरमायो। अल्लाह से फरमायो त अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार अरबी बोलीअ जे अंदर तंबीह जा 3 हर्फ आहिनि। असांजी सिंधीअ में तंबीह जा लफ़्ज़ हूंदा आहिनि। तंबीह जी माना है कंहिंखे सुजाग करण, कंहिंखे मुतनब्बिह करण। को माण्हू ग़फ़लत में या कंहिं ख़तरे वारी शइ में पवे पियो, पोइ असीं पंहिंजे सिंधी ॿोलीअ में बि उनखे उन ख़तरे मां कढण जे लाइ काफ़ी लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, जंहिंसां अॻिलो माण्हू मुतनब्बिह थी वेंदो, सुजाग थी वेंदो त को माण्हू मूंखे बचाइण जे पोयां ऐं मूंखे बचाइण चाहे पियो।
सिंधी बोली में काफ़ी लफ्ज़ हर इलाइक़े में मानू पंहिंजा पंहिंजा मुहावरा पंहिंजा पंहिंजा लफ्ज़ इस्तेमाल कनि था। अरबी बोली में हर्फ़ तंबीह टे हन। एकड़ो आ अल्लाह, बियो आहे अम्मा, टियों आहे हा। इन्हनि टिनी जी माना हिकिड़ी आहे। अल्लाह जी माना बि ख़बरदार, अम्मा जी माना बि ख़बरदार, हा जी माना बि ॿुध ख़बरदार। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वलियन जी शान ऐं अज़मत के बयान करण खां पहिरियां तंबीह पियो करे त खबरदार खबरदार। तंबीह किथे कबी आहे? जिथे हलाकत जो ख़तरो हुजे, तबाह थियण जो ख़तरो हुजे, माण्हू किथे हलाकत में न पइजी वञे। अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान करीम में नमाज जो ज़िक्र कयो। अल्लाह ताला फरमायो त अकीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। नमाज पढ़ो, ज़कात दियो, रुकू अल्लाह। नमाज जे बारे में अल्लाह जो नमाज पढ़ो, ज़कात जे बारे में अल्लाह जो ज़कात दियो, जमायत जे बारे में खुदा जो त रुकू कंदड़न सां गॾु रुकू कयो। हालांकि मौलविन जो मुआशरे जे अंदर पाण के मुफ्ती आलम मंतकी फलसफी सॾाईंदड़न जो ज़ोर वध में वध नशे ते हूंदो आहे त बाबा नमाज अल्लाह जी ज़ात जे बाबरकात मोमिनन जे मथां नमाज फर्ज कई आहे ऐं नमाज जे फर्जियत जो मुनकिर काफिर आहे। नमाज अहम आहे, नमाज खां सवा त को चारो आहे ई न। अल्लाह ताला नमाज जे बारे में चयो त नमाज पढ़ो, ज़कात जे बारे में चई ज़कात दियो, रुकू जे बारे में चई रुकू कंदड़न सां गॾु रुकू कयो। पर ईअं कोन चई त खबरदार नमाज पढ़ो, खबरदार ज़कात दियो, खबरदार रुकू कयो। अल्लाह ताला कुरान में रोजे जो भी हुक्म कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ईमान वारो तहां ते रोज़ा फर्ज कया विया आहिनि, जियां अवां खां पहिरियां अॻियनि ते रोज़ा फर्ज हा। मन तहां परहेज़गार बणिजो, तहां में ख़ौफ़े खुदा अचे, तहां में तक़वा पैदा थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रोज़े जो ज़िक्र भी कयो, रोज़े जे लाइ न फरमाई खबरदार। वरी हज जो ज़िक्र कई, वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। वलियन के अज़मत ऐं मक़ाम के बयान करण जे टाइम ते अल्लाह जी ज़ात बाबरकात मुतनब्बिह कयो मुनकिरन खे, मुतनब्बिह कयो न मञींदड़न खे, मुतनब्बिह कयो वलियन जे ताक़त खां इनकार कंदड़न खे। असां जे मथां वहाबी इल्ज़ाम लॻाइनि
तहां वलियन के एतिरो त चाढ़ियो था जो तहां उन्हनि खे ख़ुदा था बणाए छॾियो। पर हाणे मूंखे तहां ॿुधायो सॼी ज़िंदगी ते 23-24 सालनि खां साईं मियां अब्दुल्ला फ़कीर जो मारो पियो हले कहिड़े बि आलम तव्हांखे कॾहिं चयो त दस्तगीर ख़ुदा वा के तव्हांखे कॾहिं चयो त हज़रत साईं इमाम रब्बानी नऊज़ुबिल्लाह ख़ुदा वा के तव्हांखे कॾहिं चयो नऊज़ुबिल्लाह साईं मियां अब्दुल्ला फ़कीर ख़ुदा वा। असीं चवंदा आहियूं ख़ुदा न आहिनि पर हा ख़ुदा खां जुदा बि न आहिनि। ख़ुदा जे फैज़ जो मर्कज़ ऐं मज़हर अला इन औलिया अल्लाह खबरदार ओ मनी करो खबरदार ओ वलियन जो तौहीद कंदड़ो खबरदार वलियन जे मथां जथर कंदड़ो खबरदार बेशक जेके मुरब जा वली वलीउल्लाह कई उलमा लिखियो अल्लामा सनाउल्लाह पानीपती तफसीर मजहरी वारो नक्शबंदी बुजुर्ग फरमाए तो वली शफत मुशब्बह जो सीगो वा विलायत जी माना अल कुर्ब वद्दुनु वेझो छण करीब छण अल्लाह ताला जी जात बाबरकत जेके वली हन ओए खुदा जे करीब हन। आम मोमिन के भी खुदा जो कुर्ब नसीब कयो आ आम मोमिन भी ईमान आन का पो खुदा जे करीब आ। जे रब करीम कुरान करीम में फरमायो अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। अल्लाह ईमान वारन जे करीब आ इनन के उता इल्मा कढी नूर जे तरफ आणी दुआ। अल्लामा सनाउल्लाह तो लिखे आम मोमिन बे करीबा पर खुदा जे वध में वध करीब रहने वाली शख्सियत है अल्लाह जी वेझो रहने वाली शख्सियत है। तो जो मुझो नबी मदीने जो मीरा जो मेराज वाली रात अल्लाह ताला सब पर्दा हटाए पैजे हबीब के पैजो दीदार जलवो देखा नबीयन के वो कुर्बा अदा इन जो रिपीट बंद कर आवाज भली दी रिपीट बंद कर द जमात समझी हजरत मूसा साईं करीबा पर नबी करीम जे कुर्ब ऐं हजरत मूसा जे कुर्ब में फर्क के अल्लाह जे प्यारे बयान कयो जे तो कुर्ब मूसा और कुर्बे मोहम्मद और है। हजरत मूसा जी वेजराए बबाए पर नबी सही जी वेजराए बने पिया जैसे की है जे तो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है। अरे अपना जाना और है उनका बुलाना और है। अन्या नबी साईं वली जी माना चाहे बाबा अल्लाह जी करीब नबी साईं वध में वध करीबा हजरत मूसा करीबा शायर तुझे हजरत मूसा जे कुर्ब में ऐ नबी साईं जे कुर्ब में फर्का केड़ो तूर और मेराज के किस्से से होता है अया तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ायो बड़ी आवाज में बुधा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वली खुदा जे करीब की ये करीब थींदो की ये वेझो थींदो
उलमा कई कुर्ब जा तरीका बुधाए बाबा ही तरीको वठनो अल्लाह जी वेझो ही तरीको अल्लाह जी वेझो पर वडे में वडो हर एक वली न तरीके ते मुत्तफिका त खुदा जे कुर्ब जो वडे में वडो तरीको ऐ मेन रस्तो शरीयत मुतहरा नबी करीम वारो रस्तो नबी करीम वारो तरीको हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि या शे बयान कई फरमाए तो कर तरीकत तकियो शरीयत सुञाण भिटाई जेड़ो नवाबो सूफी कोने जेके चवंदा बाबा शरीयत ते आहे कोन फरमाए तो कर तरीकत तकियो शरीयत सुञाण हियूं हकीकत हेर तू माग मारिफत मान हुज सापूती असान पुसण खां पालुओ रही कर शरीयत तकियो कर तरीकत तकियो शरीयत सुञाण माण्हू तोखे डंडा ॾींदा बाबा शरीयत ते थोरी शरीयत जो मौलवियुनि जो कम आहे इहो अलॻि रस्तो आहे असांजा पंहिंजा पंहिंजा जहान हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद